नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में कोरोना वायरस जे करे लॉकडाउन वारे सूरत हाल खां पोइ खिपरो में वधीक रेट वठंदड़ रेज़की दुकाननि, LPG गैस जे दुकाननि, गोश्त जी दुकाननि, मेडिकल स्टोर ऐं जनरल स्टोरनि ते मुख़्तियारकार खिपरो मोहम्मद अकरम कुंभार जा छापा, जंहिं करे आज़ाद मेडिकल स्टोर तां एक्सपायर शरबत निकिरण ते 1000 रुपयो ॾंड विधो वियो। जामन दास जी रेज़की दुकान मां वॾे तादाद में एक्सपायर मसाला निकिरण ते 500 रुपए जो ॾंड विधो वियो। रेज़की दुकानदार ज़ाहिद मंज़ूर वटां एक्सपायर सामान निकिरण ते 500 जो ॾंड विधो वियो। रेज़की दुकान शबीर काइम खानी वटां एक्सपायर खीर ऐं खाधे पीते जो ॿियो एक्सपायर सामान निकिरण ते 1000 जो ॾंड विधो वियो। जॾहिं त शहर में बिना लाइसेंस महांगी LPG गैस विकिरो कंदड़ दुकानदारनि गुज़िरियल ॾींहुं मुख़्तियारकार खिपरो पारां जारी कयल रेटनि खे थोॾींदे महांगी LPG जो विकिरो करण जो पिणु एतराफ़ कयो आहे, जंहिं ते 500 रुपए जा ॾंड विधा विया। ॿिए पासे शहरियुनि पारां शहर में बीमार माल जो कोस करण ऐं महांगे रेट में विकिरो करण जो मुख़्तियारकार जे साम्हूं दाहूं कयूं, पर मुख़्तियारकार गोश्त विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए गोश्त वठणनि खे बिल खणी अचण जो चई हलियो वियो। ॿिए पासे मुख़्तियारकार खिपरो मोहम्मद अकरम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अगरि किथे बि गैस या खाधे पीते जी शइ महांगी रेट में विकिरे जी शिकायत मिली त उन्हनि दुकानदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सख़्त क़दम खणिया वेंदा। इन्हनि दुकानदारनि ख़िलाफ़ केस पिणु दाख़िल कया वेंदा। ॿिए पासे कोरोना वायरस जे करे रश ते पाबंदी हुजण बावजूदि मुख़्तियारकार खे छापा हणींदे ॾिसी वॾे तादाद में शहरी गॾु थी विया। मुख़्तियारकार ऐं हुन सां गॾु इंतिज़ामिया हिन माण्हुनि खे छेड़ो छेड़ करण बजाए पाण सां गॾु जंज जी सूरत में ॾिसी इंजॉय कंदा रहिया। अॼु असां कार्रवाई कई आहे। कुझु दुकान वारनि खे वार्निंगूं ॾिनियूं आहिनि, कुझु ते ॾंड आया आहिनि, कुझु गोश्त वारनि ते, किराना वारनि ते, ऐं ख़ासि करे हिन शहर में जेका वधि में वधि कंप्लेन हुई त LPG वारनि जे ख़िलाफ़ु हुई, जेके 35 रुपया किलो ते वधीक खपाए रहिया हुआ, जिन जे ख़िलाफ़ु असां कल्ह खां रेड शुरू कयो आहे। ऐं शहरनि सां असां पंहिंजो नंबर कल्ह हिन शहर जी केबल ते बि शेयर कयो आहे ऐं हिन शहरनि सां बि कयो आहे। सभिनी वटि असांजो शहर जो नंबर आहे। जेको बि दुकान वारो कंहिं ख़रीदार जे ख़िलाफ़ु नाजाइज़ी करे थो, रेट वधीक वठे थो, असांखे इतलाह कनि त असीं इंशाअल्लाह ताला उते क़दम खणंदासीं, एक्शन वठंदासीं। असां जहिड़े नमूने सां कल्ह खां शहरनि खां कंप्लेंट्स कयूं आहिनि, उन्हनि कंप्लेंट्स जो अॼु तव्हां ॾिठो, तव्हांजे साम्हूं रेट थियो आहे। इंशाअल्लाह ताला इहो रेट जारी रहंदो ऐं असां शहरनि सां हर वक्त गॾु हूंदासीं। डालडा घी के ऊपर 200-200, 300-300 रुपये कार्टून पे लोगों ने बढ़ा रखे। खुदा का खौफ बिल्कुल भी नहीं है। इस टाइम पे लोगों को मदद करने का टाइम है, जो है कि मुख्तार साहब ने ये बहुत अच्छा कदम उठाया। गोश्त मार्केट, सब्जी मार्केट और किराना स्टोर, सुपर स्टोर, उन्हों पे इन्होंने रेट किया। ये बहुत अच्छा कदम है। मेरी आवाम से गुजारिश है, मेहरबानी करके जितना हो सके कम से कम लोगों को दो और उसमें उन लोगों को रिलीफ दो। ये रिलीफ का वक्त है, कमाने का वक्त फिर आ जाएगा इंशाल्लाह। अल्लाह ज़िंदगी से मुख्तार साहब को मैं सलाम पेश करता हूँ। बहुत अच्छा कदम उठाया और मुख्तार कारकार के साथ है। इंशाल्लाह जो भी होगा हम ताउन करेंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।